मुकेरा शरीफ वेठो ॻोठ दरिया ख़ान मसरत में बासर धुरिन पारां मुबैना तौर ज़रई ज़मीन में लॻल 1 एकड़ वोणनि जी फसल खे राति जी उदाही में खेड़े बीठल फसल पट करे छॾियो। जे ख़िलाफ़ यार मोहम्मद मसरक, सिद्दीक मसरक ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त बासर माण्हुनि इब्राहिम मसरक, वाहिद मसरक, हुसैन मसरक, मोहम्मद मसरक पारां असांजी ज़रई ज़मीन में लॻल 1 एकड़ वोण जे फसल खे खेड़े छॾियो आहे ऐं असांजी ज़मीन ते मुबैना कब्ज़े करण जी कोशिश करे रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां मथां तशदुद कंदा रहनि था, जॾहिं त अॼु असांजे बीठल फसल वढे तबाह करे लखें रुपयनि जो नुक़सानु कयो अथनि ऐं ज़रई ज़मीन में बीठल ॿिए फसल खे पिणु नुक़सानु पहुचाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे पंहिंजी ज़रई ज़मीन ते पाणी वराइण खां बि रोकियो पियो वञे। असांजी ज़रई ज़मीन ते पोखियल फसल खेड़े ऐं ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश कई पई वञे। असां SSP टंडो अलहयार सैयद सलीम शाह खां मुतालबो करियूं था त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांजी ज़रई ज़मीन ते थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।